अस्सलामुअलैकुम ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तफ़सील सां ऐं धमाकेदार कहाणी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हाणे 2 ॾींहं खां पोइ एपिसोड अचण वारो आहे। लेकिन अॻुवाट असां तव्हांखे तफ़सील सॼी ॿुधाए छॾींदासीं त इन क़िस्त में आख़िर छा थींदो। नेक्स्ट एपिसोड ॾिसण जे लाइ हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं थी सघे त फेसबुक पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं वाट सां। पहिरीं ॻाल्हि त तव्हां ॾिठो जाते क़िस्त ख़तमु थी हुई त रईस गफ़ार ख़ान हाकिम ख़ान खे धमकायो हुयो सिधी ॻाल्हि खे त मां तव्हांजी मौत जो प्लैनिंग ठाहे छॾी आहे। हाणे पुरमो बि ज़रूरु तव्हां ॾिठो हूंदो। अॻिते छा थींदो दोस्तों, हाकिम ख़ान वटि इहो पतो हुयो जेको उनजो सालो यानी जेको रईस गफ़ार ख़ान जे साले खे हिन क़ाबू करे छॾियो, पकिड़े उनजा माण्हू वठी आया। वेंदे वेंदे हाकिम ख़ान इहो पतो छलींदो, रईस गफ़ार ख़ान खे मजबूर कंदो ऐं सिधी ॻाल्हि कंदो, तूं अगरि असांखे मारण जो प्लैनिंग ठाहे वेठो आहे, 2 माण्हू तुंहिंजा अॻे ॿधल हुया, टियों पंहिंजो सालो जांच कर काॾे वियो थी, तुंहिंजो सालो बि असां वटि आहे। पोइ हिते रईस गफ़ार ख़ान परेशान थी वेंदो ऐं मजबूर थी वेंदो। इहो हाकिम ख़ान ॻाल्हि कयूं हलियो वेंदो हुतां। इहा ॻाल्हि कंदो ओठे ऐं जेको आहे कमाल ख़ान सां ॻाल्हि कंदो अची, हाकिम ख़ान त मां उनखे मजबूर करे छॾियो आहे रईस गफ़ार ख़ान खे, हाणे असांजो सभु शर्तूं मञंदो। लेकिन ओठो खे ख़बर आहे त रईस गफ़ार ख़ान बि वॾी हिकिड़ी फिल्म आहे 3 कलाक जी। पोइ सिधी ॻाल्हि कंदो, बाबा तव्हां ख़बर ई न आहे त रईस गफ़ार ख़ान केतिरो चालाक आहे। लेकिन ॻोठ वारनि खे जेको हाइबत वरगलाए थो ऐं कुझु माण्हू ख़रीद कंदो, जेका आहिनि रईस गफ़ार ख़ान जा माण्हू सभई फेरे वेंदो आहिस्ता आहिस्ता हाइबत। अन क़रीब क़िस्तनि में तव्हां ॾिसंदो त सफ़ा ओठो जेको आहे न ऐं कमाल ख़ान रबनि जे मथां तशदुद कंदा, ओॾां वठी वेंदा ऐं रईस गफ़ार ख़ान खे वॾो मजबूर कंदा। ॻोठ वारा बि फिरी वेंदा, तूं ठा कर। इहा सॼी चालाकी कमाल ख़ान, ओठो ऐं हाकिम ख़ान ऐं हैबत वारनि जी हूंदी। अहिड़े हिसाब सां दोस्तों हिकिड़ो ई सिर्फ़ु वारिस हूंदो जेको रईस गफ़ार ख़ान ॾांहुं बीठल हूंदो, बाक़ी सभु फिरी वेंदा। ख़ुदा हाफ़िज़।